इस्लामाबाद मां ख़बर ईंदा हलो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ओघरा पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जी समरी वज़ीर आज़म खे मोकिली हुई। नाणे वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि जी नई अघनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जे अघ में 15 रुपया 39 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई आहे। पेट्रोल जी नई क़ीमत 273 रुपया 10 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 7 रुपया 88 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 274 रुपया 8 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।